अॼु असां PhD टेस्ट लाइ कुछ क्वेश्चन हल कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे, अर्बन सिंध कॾहिं फ़तह कई? जवाब आहे अर्बन सिंध 711 ईस्वी में फ़तह कई। सवाल नंबर 2 आहे, कहिड़े अरब सालार सिंध फ़तह कई? जवाब आहे मोहम्मद बिन कासिम। सवाल नंबर 3, अर्बन सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब आहे अटकल 250 साल। सवाल नंबर 4, अर्बन कहिड़े साल खां कहिड़े साल ताईं हुकूमत कई? जवाब 711 ईस्वी खां 1050 ईस्वी ताईं। सवाल नंबर 5, सुमरन सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब सुमरा ख़ानदान 1050 खां 1350 ताईं हुकूमत कई। सवाल नंबर 6, समन सिंध ते घणा साल हुकूमत कई? जवाब 1350 खां 1520
ईस्वी ताईं समन हुकूमत कई। सवाल नंबर 7 युआन चिंग सिंध कॾहिं आयो? युआन चिंग सियाह हुयो हिकु सियाह। जवाब आहे 641 ईस्वी में। सवाल नंबर 8 मशहूर सियाह इब्न बतूता कहिड़े सन में सिंध आयो? जवाब आहे 1333 ईस्वी में इब्न बतूता आयो। सवाल नंबर 9 नादिर शाह सिंध ते कहिड़े सन में हमलो कयो? जवाब आहे 1739 ईस्वी। सवाल 10 अरगोनन तरखानन मुगलन घणा साल सिंध ते हुकूमत कई? जवाब आहे 1520 खां 1700 ईस्वी ताईं। अटकल 180 साल हुकूमत कई। सवाल नंबर 11 आहे कल्होड़न सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब आहे 17 खां 1782 साल। 1700 ईस्वी खां
1782 ईस्वी ताईं अटकल 82 साल हुकूमत कई। सवाल नंबर 12 आहे टालपुरन सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब 1782 खां 1843 ईस्वी ताईं अटकल 60 साल हुकूमत कई। सवाल नंबर 13 अंग्रेज़न सिंध कॾहिं फ़तह कई? जवाब आहे 1843 ईस्वी में। सवाल आहे सिंध कहिड़े साल बम्बई खां धार थियो? इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे, ज़हन में रखणु घुरिजे। जवाब 1936 ईस्वी में। सवाल 15 कहिड़े साल में सिंध खे बम्बई सां मिलायो वियो? जवाब आहे 18 अक्टूबर 1847 ईस्वी में। सवाल नंबर 15-16 इम्पॉर्टेंट सवाल आहे। मियाणी जी जंग कॾहिं लॻी? जवाब 17 फरवरी 1843
43 ईस्वी में लगी। इम्पॉर्टेंट क्वेश्चन। सवाल 17। काजी काजन केहड़े दौर जो शायर हुयो? जवाब काजी काजन अरगुनन जे दौर जो शायर हुयो। सवाल नंबर 18। सिंध बाबत पहिरियों किताब कहिड़े यूनानी आलिम लिखियो? जवाब आहे सिंध बाबत पहिरियों किताब यूनानी अमीरुल बहर स्काइलिस 486 ईस्वी 400 ईस्वी 522 कब्ल मसीह में लिखियो। सवाल नंबर 19। ईरान जो बादशाह जे बादशाह साइरस सिंध ते कॾहिं हमलो कयो? 538। जवाब 538 कब्ल मसीह। सवाल नंबर 20। महाभारत वारी लड़ाई वक्त सिंध जो
हाकिम केर हुयो? जवाब ज़ेदरथ। महाभारत वारी लड़ाई वक्त सिंध जो हाकिम केर हुयो? जवाब ज़ेदरथ। सिंधी सवाल 21 नंबर। सिंधी साल जो पहिरियों महीनो कहिड़ो आहे? जवाब चेत्र। जवाब आहे चेत्र जो महीनो। सिंधु लफ़्ज़ जी माना छा आहे? सवाल नंबर 22। सिंधु लफ़्ज़ जी माना छा आहे? जवाब समुंड या वॾो दरिया। समुंड या वॾो दरियाहो। सवाल नंबर 23। मुअन जी दड़े जी पहिरीं खोटाई कंहिं कई? जवाब बेनरजी। मुअन जी दड़े जी पहिरीं खोटाई कंहिं कई? जवाब बेनरजी। सवाल नंबर 24। सिंधु दरिया जी कुल केतिरी ड्रैग आहे? सिंधु दरिया जी कुल केतिरी ड्रैग आहे? जवाब 1700 मील ड्रैग आहे। सवाल 25। सब खां वॾी बैराज कहिड़े दरियाह ते आहे? जवाब आहे सिंधु दरिया। सवाल नंबर
26 शाह जो रिसालो सिंधीअ में सभ खां पहिरियों किथे छपियो? सवाल 26 शाह जो रिसालो सिंधीअ में सभ खां पहिरियों किथे छपियो? जवाब जर्मनी में। सवाल नंबर 27 हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम केड़े कपड़े के कुल्हन ते रखियो? जवाब अजरक। सवाल 28 पाकिस्तान टाइम चण वक्त सिंध जो पहिरियों वज़ीर आला केर हुयो? जवाब खान बहादुर। मोहम्मद अयूब खोड़ो। सवाल 29 सिंध जो याजी कुल केतरी एराज़ी आहे? जवाब 54,123 मील। सवाल नंबर 30 पाकिस्तान ठहण बाद सभ खां पहिरियों गवर्नर केर हुयो? जवाब सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह। सवाल नंबर 31 पाकिस्तान जे ठहराव लाइ
सिंध असेंबली में कॾहिं पास थियो? जवाब 3 मार्च 1943 ईस्वी में पास थियो। सवाल 32 सिंधी ॿोलीअ में अलिफ बे पहिरियां कॾहिं ऐं कंहिं ठाही? जवाब सिंध जो मशहूर आलिम अबुल हसन ठठवी 1700 ईस्वी में। सवाल नंबर 33 अबुल हसन जी सूरत ख़ती ऐं नज़म लिखियल सिंधी खे नज़म लिखियल सिंधी खे छा थो चइजे? जवाब अबुल हसन जी सिंधी। सवाल नंबर 34 रेशमी रूमाल जी तहरीक कंहिं हलाई हुई? जवाब मौलाना उबैदुल्ला सिंधी। सवाल 35 अलाइड बेराज सखर में कहिड़े साल में ठही? जवाब आहे 1932 ईस्वी में। सवाल
क्षत्रिय सिंधु दरिया केड़ी जाए तां पाकिस्तान में दाखिल थे तो। जवाब चेलॉस हाँ दाखिल थे तो। सवाल 37 इम्पोर्टेंट सवाल। सखर बेराज खे केतरा दरवाज़ा आहिनि? जवाब टोटल 66 दरवाज़ा आहिनि। सखर बेराज खे केतिरा दरवाज़ा आहिनि? 66 दरवाज़ा आहिनि। सवाल नंबर 38। और तहरीक जो बानी केर आहे? जवाब हज़रत सिबगतुल्लाह अव्वल। सवाल 39। रोज़ाना अल वहीद केड़े तारीख़ ते सिंध आज़ाद नंबर शाया कयो? जवाब 1937 में। सवाल 40। सिंध में मुअन जे दड़े जा आसार। सिंध में मुअन जे दड़े जा आसार कॾहिं दरियाफ़्त थिया? जवाब 1922 ईस्वी में। सवाल 41। सिंध जे बम्बई धार
धार थियण खां पोइ इंतज़ामी काउंसिल जो चेयरमैन केरु थियो। जवाब गुलाम हुसैन हिदायतुल्लाह। सवाल 42 हैदर बख्श जतोई कहिड़े सन में कलेक्टर तां इस्तीफ़ा ॾिनी। जवाब 1945 ईस्वी। सवाल 43 सिंध में तेल साफ़ करण जो कारखानो किथे आहे। जवाब कराची। सवाल सिंध में तेल साफ़ करण जो कारखानो किथे आहे। जवाब कराची में। सवाल 44 दक्षिण एशिया में सभ खां पहिरियों क़ुरानी क़ानून कहिड़े सूबे में लागू थियो। जवाब सिंध सूबे में। सवाल 45 इस्लामी दुनिया जो उहो कहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें सभ खां पहिरियों मदरसनि जो राज थियो। सवाल 46 जवाब मदरसनि जो राज सभ खां पहिरियों सिंध में थियो। सिंध
सवाल 46 सिंध में सभ खां वॾो शीशे जो कारखानो किथे आहे? जवाब थर पार्कर। सवाल 42 48 47 48 सिंध में सभ खां वॾे में वॾी कुदरती ढंढ किथे आहे? जवाब सिंध में मंछर ढंढ। सवाल नंबर 49 कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह कराची जे कहिड़नि स्कूलनि में तालीम हासिल कई? जवाब सिंध मदरसतुल इस्लाम ऐं चर्च मिशन स्कूल। सवाल 50 सिंध जो ज़िक्र दुनिया जे कहिड़े क़दीमी किताबनि में अचे थो? जवाब आहे महाभारत ऐं रामायण। रिपीट कंदा सॼा सवाल 50 सवाल रिपीटिंग में अरबन सिंध कॾहिं फ़तह कई? जवाब अरबन सिंध 711 ईस्वी में फ़तह कई। सवाल कहिड़े अरब सालार सिंध फ़तह कई? जवाब मोहम्मद बिन कासिम। सवाल नंबर 3 अरबन सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब अटकल 250 साल। सवाल नंबर 4 अरबन कहिड़े साल खां कहिड़े साल ताईं हुकूमत कई? जवाब 711 ईस्वी खां 1050 ताईं। सवाल नंबर 5
सूमरनि सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब, सूमरा ख़ानदान 1050 खां 1350 ईस्वी ताईं हुकूमत कई। सवाल नंबर 6, समन सिंध ते घणा साल हुकूमत कई? जवाब, 1350 खां 1520 ईस्वी ताईं समन हुकूमत कई। सवाल नंबर 7, यू आन चिंग सिंध कॾहिं आयो? सियाह आहे, सियाह जो नालो यू आन चिंग। जवाब, 641 ईस्वी। मशहूर सियाह इब्न बतूता कहिड़े सन में सिंध आयो? जवाब, 1333 ईस्वी में। सवाल नंबर 9, नादिर शाह सिंध ते कहिड़े सन में हमलो कयो? जवाब, 1739। नादिर शाह सिंध ते कहिड़े सन में हमलो कयो? जवाब, 1739 में। सवाल नंबर 10, अरगूननि तरखाननि मुग़लनि घणा साल सिंध ते हुकूमत कई? जवाब, 1520 खां 1700 ईस्वी ताईं। अटकल 180 साल हुकूमत कई। सवाल नंबर 11, कलोड़नि सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब, 1700 खां 1782 ईस्वी ताईं। अटकल 82 सालनि ताईं हुकूमत कई। टालपरनि सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? सवाल आहे, टालपरनि सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? जवाब, 1782 खां 1843 ईस्वी ताईं। अटकल 60 साल हुकूमत कई। टालपरनि टोटल सिंध ते 60 साल हुकूमत कई। कलोड़नि सिंध ते 82 साल हुकूमत कई ऐं अरगूननि तरखाननि मुग़लनि 180 साल सिंध ते हुकूमत कई। सवाल नंबर 13, अंग्रेज़नि सिंध कॾहिं फ़तह कई? जवाब, 1843 ईस्वी में। अंग्रेज़नि सिंध कॾहिं फ़तह कई? जवाब, 1843। सिंध कहिड़े साल बम्बई खां धार थियो? इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे इहो। सिंध कहिड़े साल बम्बई खां धार थियो? जवाब आहे 1936 ईस्वी में। सवाल नंबर 15, कहिड़े साल में सिंध खे बम्बई सां मिलायो वियो? अक्टूबर 1847। इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे 16 नंबर 16। सवाल नंबर 16, मियाणी जी जंग कॾहिं लॻी? इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे 17 फरवरी 1843 ईस्वी में लॻी। काज़ी काज़न कहिड़े दौर जो शाइर हो? सवाल नंबर 17। जवाब, काज़ी काज़न अरगूननि जे दौर जो शाइर हुयो। सिंध बाबति पहिरियों किताबु कहिड़े यूनानी आलिम लिखियो? सिंध बाबति सभ खां पहिरियों किताबु यूनानी अमीरुल बहर स्काइलिस 486 ईस्वी 486 ईस्वी क़ब्ल मसीह 522 क़ब्ल मसीह में लिखियो। ईरान जे बादशाह साइरस सिंध ते कॾहिं हमलो कयो? ईरान जे बादशाह साइरस सिंध ते कॾहिं हमलो कयो? 538 क़ब्ल मसीह में 20। महाभारत वारी लड़ाई वक़्तु सिंध जो हाकिम केरु हुयो? जवाब, जयद्रथ। सवाल नंबर 21, सिंध साल जो पहिरियों महीनो कहिड़ो आहे? सिंधी साल जो पहिरियों महीनो कहिड़ो आहे? जवाब, चेट। सवाल नंबर 22, सिंधु लफ़्ज़ जी माना छा आहे? समुंड या वॾो दरिया। सवाल नंबर 23, मुंहं जे दड़े जी पहिरीं खोटराई कंहिं कई? देनर जी। सवाल नंबर 24, सिंधु दरिया जी कुल केतिरी ड्रेग आहे? 1700 मील। सवाल 25, सभ खां वॾी बराज दरिया ते कहिड़ी आहे? सिंधु दरिया। सभ खां वॾी बराज कहिड़े दरिया ते आहे? सिंधु दरिया ते वॾी में वॾी बराज आहे। शाह जो रिसालो सिंधी में सभ खां पहिरियों किथे छपियो? जर्मनी में। सवाल नंबर 27, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े कपिड़े खे कुल्हनि ते रखियो? जवाब, अजरक। पाकिस्तान क़ाइमु थियण वक़्तु सिंध जो पहिरियों वज़ीर आला केरु हुयो? जवाब, ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो। सवाल नंबर 29, सिंध जी कुल केतिरी एराज़ी आहे? 54,123 मील। सवाल नंबर 30, पाकिस्तान ठहण बाद सभ खां पहिरियों गवर्नर केरु हुयो? जवाब आहे सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह। पाकिस्तान जे ठहिराउ लाइ सिंध असेंबली में
बिल कॾहिं पास थियो? बिल कॾहिं पास थियो? जवाब 3 मार्च 1943 में पास थियो। सवाल नंबर 32 सिंधी ॿोलीअ में अलिफ़बे पहिरियां कॾहिं ऐं कंहिं ठाही? जवाब सिंध जो मशहूरु आलिम अबुल हसन ठठवी 700 ईस्वीअ में। सवाल नंबर अबुल हसन जी सूरत ख़ती ऐं नज़म लिखियल सिंधी खे छा चइजे थो? जवाब अबुल हसन जी सिंधी सॾिजे थो। रेशमी रूमाल। सवाल नंबर 34 रेशमी रूमाल जी तहरीक कंहिं हलाई? जवाब हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी। सवाल नंबर 35 अलाइड बैराज सखर में कहिड़े साल में? अलाइड बैराज सखर में कहिड़े साल में ठही? 1932 ईस्वी में ठही। 36 सिंध दरिया कहिड़ी जाइ तां पाकिस्तान में दाख़िल थियो? जवाब चेलास खां। सखर बैराज के केतिरा दरवाज़ा आहिनि? टोटल 66 दरवाज़ा आहिनि सखर बैराज। हुर तहरीक जो बानी केरु हुयो? हज़रत सिबगतुल्लाह शाह अव्वल। रोज़ाना अल वहीद कहिड़ी तारीख़ ते सिंध आज़ाद न बर्शा कयो? जवाब 1937 में। सिंध में मुंहं जे दड़े जा आसार कॾहिं दरियाफ़्त थिया? जवाब 1922 में। सवाल नंबर 41 सिंध जो बम्बई धार थियण खां पोइ इंतिज़ामी काउंसिल जो चेयरमैन केरु थियो? ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह। हैदर बशजतोई कहिड़े सन में कलेक्टर तां इस्तीफ़ा ॾिनी? जवाब 1945 में। सिंध में तेल साफ़ करण जो कारखानो किथे आहे? कराची में। सवाल 44 ॾखिण एशिया में सभ खां पहिरियों क़ुरानी क़ानून कहिड़े सूबे में लागू थियो? सिंध सूबे में। इस्लामी दुनिया जो उहो कहिड़ो इलाइक़ो आहे जंहिं में सभ खां पहिरियों मदरसनि जो राज थियो? जवाब सिंध में। सिंध में सभ खां वॾो शीशे जो कारखानो किथे आहे? जवाब थरपारकर। सभ खां वॾे में वॾो कुदरती ढंढ किथे आहे? सिंध में मंछर ढंढ। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कराची जे कहिड़े स्कूलनि मां तालीम हासिल कई? सिंध मदरसतुल इस्लाम चर्च मिशन स्कूल। सवाल नंबर 50 सिंध जो ज़िक्र दुनिया जे कहिड़े क़दीम किताबनि में अचे थो? महाभारत। जवाब महाभारत ऐं रामायण में। वॾी महिरबानी कुझु ग़लतियूं थी हुजनि त माफ़ कजो। सब्सक्राइब कजो, शेयर कजो।